शहीदों की कमान है और आप उसके तीर है। सांगड़ जे बाज़मीर ऐं बाशऊर अवाम खे अपील थी कजे त उहे क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे सचे सिपाही PS 43 ते उम्मीदवार जाम मदद अली ऐं NA 216 ते उम्मीदवार शाज़िया तामरी खे 25 जुलाई ते तीर ते ठपो हणी कामयाब कयो। पारां अब्दुल सत्तार बुघियो, सरवरी जमायत UC अब्बासाबाद ज़िलो सांगड़। दुश्मन